नाज़रीन, मदइजी अस्पताल जो MS ऐं BHU अस्पताल गाहेजा जो हिकु डॉक्टर कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां राब्ते में आहे मेराण टीवी जो रिपोर्टर सूर्या मीराणी। जी सूर्या, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मदइजी शहर खे मुकमल तौर सील कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सो मक़ामी सतह ते जेके केस ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि, उन में जेको आहे सो तफ़सीलनाक अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें जेको आहे सो मदइजी तालुका अस्पताल जो MS आहे ॾाक्टर अब्दुल्ला चन्नो, जंहिंजी रिपोर्ट गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो पॉज़िटिव अची वई आहे। ऐं जेको आहे सो तव्हांखे ॿुधायां BHU सेंटर मदइजी गाहे जा भरिसां आहे जेको आहे सो जेका गाहेजनि में मेडिकल ऑफिसर आहे सैयद अनवर शाह, उन जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे, जेके घरनि में आइसोलेट थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त मजमूई तौर पसगरदाई ऐं मदइजी में जेको आहे सो अंग 14 थी वियो आहे, जंहिंजे करे मदइजी शहर जेको आहे सो बिल्कुलु कारोबारी मर्कज़ बंदि थी विया आहिनि ऐं हर माण्हू जेको आहे सो घिटियूं जेको आहे सो वीरानीअ जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि। ऐं बिल्कुलु जेको आहे सो हिन वक़्तु तव्हांखे इहो ॿुधायां, SHO मदइजी जेका मूंसां ॻाल्हि ॿोल थी, हुन ॿुधायो त जेको आहे सो जेको SOP तहत जेको आहे सो अॼु दुकान खोलिया वेंदा, जंहिंमें जेको आहे सो मेडिकल स्टोर आहिनि, सब्जी फ़रोश आहे, मच्छी मार्केट आहे, किराना मर्चेंट आहे, या खीर वारा जेके कारोबार आहिनि उहे बिल्कुलु खुलियल हूंदा, बाक़ी ॿिया बंदि हूंदा। ऐं जेको SOP तहत मास्क वग़ैरह न पाईंदो, उन्हनि खे कानून में जेको आहे सो मूजिबि उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वेंदो। जी सूर्या, महिरबानी।